वॾो छा हेॾा निहारी हीअं कई कई निहारी टपड़े जो वठी भॻो गोली थी वियो बाक़ी हथी कोन चढ़ियो ख़बर ई कान पई घरनि में घिड़ी वियो परेशान थियो हूंदो असां बि कोन अखि मिलाए सघियासीं ॻोठ में वेझो कोन आयासीं ज़ाहिर नंढपण में हरकतूं कयूं जूं खोड़ सॼो ॾींहुं सरापाए हरकत आहे सम्झो त पोइ अम्मा ऐं बाबा खां तव्हां अहिड़ी यादगार क़िस्म जी मार खाधी हुजे जेको अॼु बि यादि करे तव्हां सिसराट निकिरी ईंदा हुजनि वीचारा हिकिड़े ॾींहुं अम्मा अलाए छा कयो न ॾोस अम्मा अलाए छा कयो ऐं मूंखे चई हीअं थियो फलाणो थियो तूं क़बूल कर मूंखे हुन सेक्वेंस जी यादि न आहे पर मूं का ॻाल्हि कई अम्मा कावड़ी गोड़ कई सो वरी बाबा ॿुधोसि बाबा चयो त तूं माणे खे माफ़ी वठि ऐं मूंखे पकड़ी त मुंहिंजो ॾोह न आहे अम्मा जो ॾोह आहे त मुंहिंजो ॾोह कोन्हे अम्मा जो ॾोह आहे बाबा चयो न ॾोह तुंहिंजो मुंहिंजो बाबा मुंहिंजो ॾोह कोन्हे गोड़ थियो बाबा मूंखे ॿ टे चिमटूं हयूं अम्मा जे कहता जो मुआ कंदल था तूं खणी हा कर तूं खणी कूड़े ई माफ़ी वठ मुंहिंजी कूड़ी माफ़ी करी तूं बाक़ी माफ़ी वठ सां आउं कॾहिं कोन ख़ैर पोइ बाबा पंहिंजो बाबा हमेशह अहिड़ो माण्हू हुओ जेको कॉल कंदो सो पारींदो इन क़िस्म जो ऐं हुन में पाण खे रोकींदो न हो पोइ अम्मा खे मुंहिंजो चऊं भले ठीकु आहे हाणे आउं तोखे पाणी सबक़ु सेखारींदो तोखे अहिड़ो पथर हणंदो सघंदो में तूं यादि कंदे पोइ मूंखे उहो मूंखे यादि आहे आउं वियसि हिकिड़ो हेॾो पथर खणी आयुसि ऐं आउं ॾकियसि पई जोश में ॾुख में जेको तव्हां इल्ज़ाम लॻो सभु शयूं मिली सभु गॾु पर मूंखे वधीक जॻह हुई ऐं ज़िंदगी में इहा रही आहे त मूं अम्मा सां वाइदो कया त आउं तोखे पथर हेॾो खणी हणंदुसि उहो जे अम्मा खे मूं न हुयो त अम्मा त मूंखे ॼण ई कान ॾींदी चवंदा हीअ कूड़ा दड़का थो ॾे हाणे मूंखे डपु थियो त मूंखे डपु सभ खां वधीक नंढे हूंदे खां वठी पाण खां थींदो आहे मूंखे ख़बर आहे त आउं त डेस्परेट माण्हू आहियां अम्मा खे पथर त पक हणंदुसि त सुवाल ई कोन थो थिए त उन क़रीब क़रीब माप वारो पथर खणी अम्मा खे आउं जेल ते हणंदुसि ज़रूरु डपु मूंखे इहो थियो त अम्मा मरंदी या बचंदी ऐं जे अम्मा खे मरियो या बचे पोइ मूंसां कहिड़ो हशर थींदो हिकिड़ो अम्मा जो ॾुखु मूंखे बि मुंहिंजो हशर कहिड़ो थींदो इन्हनि ॿिन्ही जो हाणे आउं ॾकंदो वञा पर मुंहिंजे वस में ई कोन हो जेकी मूं पंहिंजे ज़बान मां कढियो आहे उन ते अमल न करियां इहा ॻाल्हि मुंहिंजे वस में जनरली न हूंदी आहे ऐं पंहिंजे लफ़्ज़नि जो क़ैदी हूंदो आहियां ॻाल्हि मूं कई हाणे वरी पोइ छो त माहौल अहिड़ो तव्हां हिकिड़ो भेरो तव्हांजी ॻाल्हि लाइट थी वई पोइ त बसि सरी वियो पर जे तव्हां पंहिंजी ॻाल्हि ते साबित क़दम रहिया त हर को ख़्यालु कंदो हिन माण्हू जो चयो आहे हीअ हटंदो कोन तंहिं करे आउं वॾो पथर खणी आयुसि ॾकंदे 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 रोअण हार को खणियो वञा अम्मा वेठी हुन परियो पासे हीअं कॾहिं खणी थो अम्मा खे हणा अम्मा खे बेहोश मूंखे यादि न आहे पर आउं सम्झो 15 महीना न ॾींहं बेहोश हुई यानी सफ़ा बेहोश न पर बीमार हुई सफ़ा आउं पियो हलंदो हुउसि मूंखे अम्मा जो त ॾुख हो बाबा हो कोन शुक्र जो ॿियनि पर पोइ इहो त मूंखे त इहा ॻाल्हि विसरी त मूंसां जेको ज़ुल्म थियो पर हाणे अम्मा मरे थी अम्मा खे तकलीफ़ थिए थी उहो मूंखे ॾुख ऐं मुंहिंजी हरकत करे जेको अम्मा खे ॾुख थियो हूंदो उहो मूंखे ज़हन में सबबु त नंढे हूंदे खां वठी किताब पढ़ंदो आहियां नंढे हूंदे खां वठी तंहिं करे मुंहिंजे कल्चर में सदाईं उहे ख़्याल बि आहिनि जेके उन दौर में हुआ अंधा मंडा पढ़ंदा हुआसीं दास्तान हुआ अमीर हमदे जाल फिलैली गुल बकावली पढ़बो किताब खे हासिलु करण लाइ ऐं महिलनि जा महिल वेंदोसि किताब खे हासिलु करण लाइ मूंखे यादि आहे त असांजी दुश्मनी जंहिं घर सां आई उनजे माण्हू जे दर ते परे अचण जी असांजो रस्तो कोन थो वञूं पर ठोहर में बीहंदोसि त उहो माण्हू किताब हाणे मूंखे ॾे को ॾिसे न त पोइ हिन जे घर जे फ़र्द सां ॻाल्हायां पियो चयोसि मूंखे किताब ॾे पर ॾिसे केरु न माठ मिठी मूंखे ॾे किताबनि सां प्यारु तव्हांजो कंहिं पैदा कयो तव्हां पाणी ई शौक़ु थियो या कंहिं तव्हांखे हिकिड़ो अम्मा किताबनि जी तारीफ़ूं कंदी त मुंहिंजो चाचो किताबु पढ़ंदो हो हुनजे लाइ लाहौर मां किताब ईंदा हुआ अॻे BP में किताबु आयो त हिकिड़ो वॾो वाक़ियो हो फाइनल पास करणु हिकिड़ो वॾो वाक़ियो हो मैट्रिक पास करणु वॾो वाक़ियो हो तारीख़ी वाक़ियो हो मां कंदा ई कोन मैट्रिक मूं त को मैट्रिक पास ॾिठो ई कोन नंढे हूंदे त उहो जो किताबनि जी ॻाल्हि थी त मूंखे शौक़ु हो बाज़ारि में आउं हलंदो हुउसि पोइ किताबनि जो मूंखे ईअं ॿिया पटा खणबा गुल बकावरी जो किताबु म्या अहिड़ो थियो साईं वियो अंजमन आरा नड़ीअ मां पाणी पियो पखेल जादूगर भूकल मून वेठो उते वियो ठका जो हुन ईअं जादूअ सां ठका थी वियो असांजा वात फाटा पवंदा दरार वेठा शाम जो वेठा आहियूं हू वेठो ॻाल्हियूं करे कहाणियूं तंहिं करे इहो शौक़ु ईअं पैदा थियो सो बहरहाल पोइ मां तंहिं करे आउं हसास हुउसि मूंखे इन्हनि ख़्यालनि ऐं सोचनि जी ख़बर हुई त माण्हू छा सोचींदा आहिनि पोइ इहो वाक़ियो थियो अहिड़ा इलाही वाक़िया थिया तव्हां भला पंहिंजे बाबा खां मार खाधी मार मुंहिंजे ख़्याल में जेको मूंखे यादि थो पवे
त ॿ टे अहिड़ा वाक़िया हुआ जिन में मार चई सघिजे हूं दड़को या मथे ते थपाणी खे रहण उनखे मार में आउं शुमार नथो कयां। हिकिड़ो दफ़ो मूं नंढे हूंदे पाणी घुरियो शायदि अम्मा खां, अम्मा कोन ॾिनो या अम्मा थोरी देरि कई त मूं वरी रड़ियूं करे वधीक ज़िद कई। उन ते बाबा असांजे घर में हूंदो पपीते जो वणु, उन मां पपीते जी जेका डिघी टारी हूंदी आहे उहा पटे उन सां मूंखे मार ॾिनी हुई ऐं चङी ख़ासी सुठी हिकिड़ी जेका मिक़दार में यादगार मार हुई, छाकाणि त उन में बाबा जी मार जो जेको बुनियादी आर्ग्यूमेंट हो इहो हो त पंहिंजो कमु पाण करणु खपे, तूं मां खां छो पियो बार बार चवीं। ॿियो दफ़ो मूंखे यादि आहे त लतीफ़ाबाद में 4:45 में असांजो घरु हूंदो हो, उते हिकिड़ो वाह वहंदो हो जेको वञी पवंदो हो अॻियां दरिया मां निकिरंदो पोइ हेठि वेंदो हो। उन में असीं लिकी 2 परनि जो वञी वहिंजंदा हुआसीं, आऊं ऐं ॿिया भाउर वग़ैरह। उन में बाबा खां पुछण खां उन में ॿुॾण जो ख़तरो हूंदो, उन में आऊं वहिंजण हलियो वियुसि ऐं असां सभिनी हुन में टुबियूं बि ॾिनियूं, मूंखे नओं तरणु सिखियो ऐं बाबा जी इजाज़त खां सवाइ आयासीं। ऐं टुबी ॾेई जो ॿाहिरि निकितुसि त किनारे ते बाबा बीठो हो। सो ॿाहिरि निकिरनि शर्त मूं बाबा खे जुमिलो घणी ज़हीन थियण जी कोशिशि में मूं बाबा खे चयो बाबा असीं हींअर निकिरी तव्हां ॾांहुं आयासीं पे घरु। मूंखे जीअं अच्छा तव्हां हींअर आयो पे निकिरी ॿाहिरि निकिरी ॿाहिरि मूंखे ज़बरदस्त हिकिड़ी चमाट ईंदो ऐं ज़रे घटि किरियो हुउसि। सियाणा आहियो न न न आउं सफ़ा सियाणा आहियो तव्हां अहिड़ा कम था करियो, तव्हां चओ था बिली में ऐं सियाणो माना सियाणे जी तव्हां वस्फ़ करियो। सियाणो माना सियाणा माना होशियार काबिल, तव्हां होशियार होशियार बि तव्हां इन सियाणा आहियो, होशियार आहियो तव्हां। ठीकु आहे, तव्हां ज़ाहिर आहे नंढपण में के ठगियूं कयूं हूंदियूं ऐं पर कॾहिं का अहिड़ी हरकत थी जंहिंमें तव्हां सियाणो खां बि टंगो फासे वारे मुहावरे जो शिकार थी विया हुजो, फाथा हुजो तव्हां? रोज़ फसंदुसि रोज़, यानी इहो त हिकिड़ो मामूली जी ॻाल्हि हुई त कूड़ कबा त फासी पियो हो, को शायद निकिरी पवंदो हो मुसीबत जो। हर भेरे फासंदा हुआ, कम ई धंधा ई अहिड़ा हुआ त सदाईं ईअं हूंदो हो। मसलन ऐं जंपीर में बाबा तपेदार हो ऐं असांजो बाबा जी तपेदारी वारी चापड़ी रोड जे भरिसां हूंदी हुई। अम्मा खे मूं चयो मूंखे ख़र्ची ॾे आनो, अम्मा ख़र्ची आनू सिस्टम कोन हो, अम्मा कोन ॾिनी। मुंहिंजो जेकॾहिं तूं नथी ॾीं आनू या पैसो मूंखे यादि न आहे पर एक्ज़ेक्टली हो, नथी ॾींदा वञी तो रोड ते सुम्हां। इमोशनल ब्लैकमेल साम्हूं जेको रोड आहे चई पोइ हुते गाॾियूं तोखे मारे वेंदियूं, भले मारे। अम्मा अहिड़ी कान हुई, अम्मा ब्लैकमेलिंग जे साम्हूं अम्मा बीहंदी हुई, चवंदो भले वञी सुम्हंदो चाहे केरु थो भले, पाणी ईंदियूं गाॾियूं हाणे मथां चाढ़ी हाणे मारे वेंदी, मुंहिंजो भले मूंखे कनि भले कनि। हाणे आऊं इस्लामी जोश में हलियो अचां थो, आयो रोड ते भई हाणे ॾकंदो अचां त चई आयो हा ईअं नथो करियां त अम्मा त मूंखे जीअण ई कान ॾींदी न। अम्मा रोज़ मूंखे उहो आई न जो वेन ते रोड जे हिसाब सां हाणे पवंदी ख़बर साईं, हाणे ॾकंदो अचां अची रस्ते ते बीठुसि, माण्हू गाॾी बि लंघी चई मथां बेवकूफ़ी कयमि, हाणे फासी वियुसि सॼो रोड ते सुम्ही पियुसि। सुम्ही पियुसि त परियां गाॾियूं हुजनि ज़ूआऊं ॾिसां पियो, गाॾियूं ॾिसां न लेटर में अखियूं बंदि करियो पर गाॾियूं ज़ूं अचनि पियूं, मूंखे पक भेण मरी वेंदी इहे गाॾियूं मथां। ज़रूरी आहे त इहे ॾिसनि परियां, हे ॾींहं जो वक़्तु हो, इहो 9 बजे टाइम हो, गाॾियूं बीहनि, गाॾी हिकिड़ी आॾी एक सां ॾिठमि त अचे पई पर ज़ूं करे पई अचे। मुंहिंजी उमिरि 6-7 साल हुई, 6 पाण घटि हूंदी, 5-6 साल हूंदी। ताज़ो अम्मा इहो खीरु बंदि कयो, इहो मूंखे यादि आहे। उन खां अॻु में साल खनि थियो हूंदो, बसि उमिरि मुंहिंजी आउं सम्झो 4-5 साल हुई। हाणे गाॾी अची मथां बीह रही, पाण ते लांतूं में विझां थी, ॻाल्हि कई छो भला फॾो कयमि, गाॾी आई ज़ूं करे चर करे ब्रेक जो हुनजो ज़रे घटि मुंहिंजे मथां अची वियो। पर हाणे उथां थो त अम्मा ॾिसंदी, हाणे पियो आहियां हुते, आया तूं छो ते बीठो आहीं, बसि चई तूं छो हिते वेठी, मूंखे अम्मा पैसा कान ॾे। अच्छा तोखे पैसे न चई, मुंहिंजो अम्मा पैसा न चई, पोइ हाणे हिते सुम्हां थो, पोइ केतिरो सुम्हंदो, चइजी मूंखे पैसा न, घणा पैसा मुंहिंजो आनो, चई पोइ तोखे हेॾे 80 आनू ॾियूं, तूं उथंदे, मुंहिंजो हा आनू कढी मूंखे ॾिनो, ऐं टुपड़ी अम्मा न ॾियारियमि, मुंहिंजी अम्मा पक ॾिसंदी हूंदी। पोइ भला अम्मा इहो एप्रिशिएट कई तव्हां इहा हरकत? बाबा हीउ त ॾाढो सुठो बिज़नेस आहे, पोइ इहो त रोज़ कंदो करीं, हुनखे ख़बर एप्रिशिएट कनि भई त ख़तरनाक बणो, हीउ त पोइ सही पॉकेट मनी ईअं ई कढी वई तूं, तूं ख़राबु कंदो, सही दिलि में ख़ुशि थींदी। असां वटि कल्चर हो ॿार खे दाद ॾियणो ई न आहे, चवंदा हरामी थी वेंदा, हथे चढ़ी वेंदा। हे ॿार दुलारा थींदा न, असां दुलार बुलार हुई करे कहिड़ो वॾो करां, जॾहिं वेंदुसि मूंसां मार कटंदा, ॿार विढ़ंदा झड़ंदा, ऐं अम्मा खे दाणींदो चवंदो सभु तो में हरामी आहे, तूं त ॿाहिरि पुटु नी हरामी। हू दिलि में सम्झंदी हुन ॾींहुं आराम पई आहे, पर सम्झंदी डिसिप्लिन जे ख़्याल खां हिन खे जे छॾियो मुंहुं त हीअ तबाही करे छॾंदो,
सॼी हरम पई तुंहिंजी हर हालत में असांजे घर में ॾोह मुंहिंजो हो पली साहब जिन जॾहिं असांजे जंगशई ॻोठींदा आहिनि त माना उन ॾींहुं असांखे लॻंदो आहे हिकिड़ो जहिड़ो वॾो मेड़ो मतलबु हूंदो आहे असांजा सभु कज़न्स ऐं नंढनि ॿारनि खां वठी ईअं न त उहे ई ॿार जिन खे ॼाण आहे उहे ई वहनि या उहे ई ॿार जेके पली साहब सां कचहरी करे सघनि उहे न बल्कि 6 सालनि खां वठी 12 14 30 सालनि जी कज़न बि असांजी माना असां सां गॾु पार्टिसिपेट कंदी आहे उन में असांजा गीत हूंदा आहिनि मज़ाया लतीफ़ा हूंदा आहिनि किसा हूंदा आहिनि बिल्कुलु ऐं पली साहब बाक़ाइदे पुछंदा त फलाणो जेको ॻोठ में रहे थो उहो अॼुकल्ह छा थो करे ऐं असांजो हिकिड़ो कज़न आहे अदा मसूद पली साहब जे 3 नंबर जो पुटु आहे या 4 नंबर जो पुटु आहे उनजो नंढड़ो पुटु आहे 7-8 सालनि जो शायदि हूंदो या 10 सालनि जो अनिल त अनिल हमेशह कूड़ियूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे असांखे ख़बर आहे त अनिल रुॻो कूड़ ॻाल्हाईंदो आहे पर पली साहब एॾो एतमाद सां हुन खां पुछंदा त अनिल तूं सही से ॿुधाए त तूं नए में केतिरा गिदड़ मारिया त अनिल बिल्कुलु एतमाद सां हुन सवाल हुनखे माना सफ़ा मज़ाक न लॻंदो आहे न चवंदो आहे पली साहब बिल्कुलु सही चए पियो ऐं मूं कहिड़ा फाड़ा मारिया उहो बिल्कुलु हुन ते यकीन करे थो त अनिल चवंदो त बसि सिर्फ़ु 4 गिदड़ मूं कल्ह मारिया त पली साहब अच्छा ज़बरदस्त माना हाणे तो मैं वाधारो आयो आहे ऐं जेको सो राजू शमा नसीम तव्हां हिकिड़ो नओं गानो यादि कयो आहे ईअं न त हाणे पुराणा गाना असीं हमेशह पली साहब खे छा कंदा आहियूं जो असांजा 7-8 हिकिड़ा इंडियन गाना प्लस में सिंधी गाना हिकु रटियल हूंदा आहिनि सो असांखे ईअं लॻंदो पली साहब ख़बर ई न पई पए त असीं उहे जेको सो गीत ऐं जेका फिल्मी ज़ुल्मी गाना ॿुधाईंदा रहंदा आहियूं पोइ पली साहब चयो हाणे नवां गीत यादि करियो ज़रूरु ऐं उन महफ़िल में जॾहिं पली साहब जंगशई ईंदो आहे त उन में असांजा सो माना त गीत गाना लतीफ़ा प्लस में नंढियूं वॾियूं शयूं ऐं उन्हनि में दाऊं बि अची वेंदियूं ऐं इहो ई चवंदी हुअसि त पली साहब हिकु असांजो सुठो दोस्त बि आहे माना असांखे को बि टेंशन थींदो आहे त असीं डोड़ी वञी बाबा खे ॿुधाईंदा आहियूं त बाबा हीअं थियो हूअं थियो त हू असांजी परेशानी हल ॻोल्हींदो आहे ऐं असांखे सुठियूं सलाहूं ॾींदो आहे पलियो साहब असांखे सख़्ती बि कंदो आहे ऐं प्यार भलाई कंदो आहे असांखे फ़ख़्रु आहे त उहो हमेशह हर ॻाल्हि में अटल रहियो आहे चाहे उहो कहिड़ो मसइलो हुजे मुल्की हुजे क़ौमी हुजे असांखे फ़ख़्रु आहे त असां उन मंझि आहियूं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त आउं उनजी फैमिली मंझि आहियां उनजे कुड़मे मंझि आहियां मूंखे पंहिंजे पली साहब ते तमामु घणो फ़ख़्रु आहे मुंहिंजे लाइ तमामु वॾो इहो एज़ाज़ आहे त आउं घणो टाइम पली साहब सां गॾु गुज़ारियां थो तंहिं करे मूंखे सिखण जो इलाही मौक़ो मिलियो आहे असांजो ॾाढो असांजो इलाही ख़्यालु रखंदो आहे ऐं असां लाइ शयूं आणींदो आहे ऐं असीं हिन सां हर क्वेश्चन शेयर कंदा आहियूं मां हीरे पली जो रसूल बख्श पली जो मुंहिंजो ॾाॾो आहे असांखे का डिफिकल्टी ईंदी आहे असांजी हेल्प कंदो आहे असांजो ॾाढो असांखे इलाही प्यारु कंदो आहे ऐं रसूल बख्श पली जो असांजो ॾाॾो आहे असांखे इलाही फ़ख़्रु आहे असां पंहिंजे ॾाॾे ते असांजो ॾाॾो असांखे इलाही प्यारु कंदो आहे असांखे का डिफिकल्ट थींदी आहे त असीं पंहिंजे ॾाॾे सां शेयर कंदा आहियूं हे मुंहिंजो ॾाढो रसूल बख्श पली जो आहे मूंखे फ़ख़्रु आहे त पली साहब अॼु दुनिया जो मिसाल थी चुको आहे हिकिड़े दफ़े जी माण्हू रांदि कंदा हुआसीं लिकण जी रांदि इहो बि 6-7 साल उमिरि भिटनि में सो सभु माण्हू वञी लिका ख़ैर उनखे असीं पकिड़े वठी आयासीं मूंखे ख़नास ख़्यालु ईअं ईंदा विच विच में मूंखे हिकिड़ो ख़नास ख़्यालु आहे सो उनखे ॿुधो ऐं सदाईं आउं में फासंदो हुउसि सो मूंखे आउं जो लिकणु निकितुसि त मूं ख़्यालु कयो त भले लिकजे अहिड़े जो हिननि खे ख़बर न पए सो मूं चयो त वञी थो अॼु मसाणे में उन वण ते लिकां जंहिंमें चवंदा आहिनि मोघा ऐं देव वेठा आहिनि मूंखे पक ते वेठा हूंदा देव उहा त ख़ातिरी असां जेके ॿार हुआसीं तंहिंखे पूरी पक ई देव ऐं मोघा वेठा आहिनि माण्हू चिड़ी ईची मरोटे उछलाए छॾंदा आहिनि हिते ईंदुसि मोघा बोघा कमकार सां विया हूंदा हेॾा वॾा हूंदो कोन हिते वञी थो वियां ऐं हिननि खे ख़बर एॾे ई त केरु ईंदो ई कोन ॾिसंदा वेठा परियां त हिते त ईंदा ई कोन मसाणे में राति जो केरु ईंदो उते वेही जोश में चढ़ी मथे जो वेठो त पोइ वण जो ॾोॾे तां इहो मोघो अची वियो हाणे पाण ते लानतो फासी पे सॼो छो आयसीं मुसीबत में हू आरामी नज़र ई न अचनि जो खणी अचनि जो रांदि पूरी थिए हाणे वेही सुकी पिया मूंखे ख़बर पई आउं किरी पवंदुसि सम्झो त हाणे अचण वारो पोइ वरी ख़बर पई त हू हाराए विया पोइ वरी टप ॾेई लथसि पोइ भॻुसि घर में अमा खती हुई पुफी हूंदी हुई अलाए कहिड़े उन ॾींहुं मां अंडरग्राउंड ॻोठ में चोरी ॿोरी जो कंदा हुआसीं त माण्हू असांजे ख़िलाफ़ु आहे त अमा मूंसां विढ़ी गोड़ थी ऐं वरी पंहिंजी पुफी मूंखे परचाए वठी त मुंहिंजे भाइटे सां विढ़ो था वठी आयुसि उन वटि हुन भुंगी घर हूंदी असां सभिनी जा घर कचा हुआ सो मूंखे उन ख़्यालु हुओ उन्हनि जी मुंहिंजी स्कीम हुई त आउं पंहिंजो तख़्तगाह बदिलायां हेडक्वाटर बदिलायां ऐं हैदराबाद में अचां हिकिड़ो दफ़ो हयात में थी वियुसि हैदराबाद में अट्रैक्शन इहा हुई त हिते इब्लाई जा किताब मिलंदा किताबनि जो मूंखे शौक़ु हो किताब रखिया इलाही से पढ़नि ॿार ॿियो प्लेटफॉर्म आहे
मुंहिंजो ख़्याल प्लेटफॉर्म ते चोरी ॿारहाड़ी जे मुक़ाबले में सवली थींदी माण्हू वेठा आहिनि सुम्ही रहंदा खीसे मां कढी था ॻोल्हियूं असीं एक्सपर्ट हुआसीं खीसे मां कढण में पर माण्हू एतिरा हुआ कोन हेतिरा माण्हू आहिनि तन खे जॾहिं कढे हुजे जाम थी था मज़ा मुंहिंजो हिकिड़ो ॿियो दोस्त हो अहमद उहो पोइ लाइनमैन थियो पोइ इंस्पेक्टर थियो सो साईं पर हाणे भाड़ो कोन हो अमा खतीजा मूंखे वठी आई ऐं मूंखे भाकर ॾेई हितां करे मूंखे मथे सो अथई मुआस्ते करे हुनजे अॻिठ मां खोले चाबी हुयसि उहा वेठे हुन मूंखे भायो पिए प्यारु पिए कंदेसि मूं अॻिठ मां चाबी खोले वरितसि चाबी खोले अमा खती हुई सुम्ही मुआस्ते करे हुन पेती में नंढड़ो हिकिड़ो कुल्फ लॻो पियो खोले कुझु पैसा हूंदुसि ॻोल्हियुमि पैसा निकिता 13 रुपया पैसा 13 रुपया जाम भाड़ो हूंदो 8 आना लाइ घणो उहो थी वियो आमदो ॿोड़ो राति जो निंड मां उथारियो मुंहिंजो बाबा जाम थी विया माल मिली वियो हाणे हैदराबाद वियासीं हिते हितां वरी मूं पंहिंजी चढी वरिती जंहिंमें शौक़ु हूंदो चढी पाइजे चढी खमीस कपिड़ा रुपए ॿिनि टिनि मां उहे वरितासीं 2 टे किताब वरितासीं पोइ वञी वेठासीं प्लेटफॉर्म ते माण्हू सुम्हंदा पैसा कढूं माण्हू सुम्हनि ई न हिकिड़ो थियो वरी सुम्हियो माण्हू खणी वेठा आहियूं मूंखे ख़बर इहो सुम्हनि झुट कंदो असां पैसा कढी वेठा नदियो हिकिड़ी राति सॼी राति जाॻियासीं ॿी राति टे राति पैसा ई असांजा 13 रुपया ख़र्ची आहे पैसा आहिनि कोन हाणे छा कजे असांजो कारोबारी वेंचर हो हिकिड़ो बिज़नेस वेंचर उहो मुंहिंजो हीअ त माना फेल थी वियो हाणे छा कयूं इन विच में जासूस फिरण लॻा हिकिड़ो हुनजो पीउ तंहिं ॾिसी वरितो हीअ भॼी वियो हाणे असांखे सम्झो पकड़जी पता पैसा बि कोन्हनि तंहिं करे हाणे वापसि हलणु खपे उते लिखा पिया हूंदासीं माइटनि खे ख़बर कान पवंदी पहुची जुम शयूं चढ़ियासीं गाॾी में चढ़िया अलाए जंपीर ते पासे ते अंग्रेज़ वेठो आऊं ते वेठो हुउसि सो उन वरी को बहस अंग्रेज़ी में शुरू कयो मूंखे कची अंग्रेज़ी ईंदी हुई रदी सॼी हुन ॿिए सां उर्दू में बहस कयो फलाणो मूंखे ग़ैरत विझी मूं चयो यू इंग्लिश आर बैड पीपल एतिरी मूंखे अंग्रेज़ी ईंदी हुई आवाज़ जो त बैड पीपल ते गोड़ थिए जुमशाही ताईं ईंदा ईंदी वॾो गोड़ माण्हू अची विया साईं जुमशाही ते पतासीं त टीटी अची वञो मूंखे टाइम मिलिया त निकिरी वञा आउं हुनजे बहस में मशगूल हुअसि हाणे टीटी ज़रे घटि मुंहिंजे मथे तां आऊं उतां खिसकण में ॿाहिरि परियां हुन मूंखे ॾिठो जंगले ते चढ़ियसि त फांसी चढ़ी कोन सघियसि पोइ टियों स्टप ॾिनमि पोइ निकिरी वियुसि पलीर साहिबु ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु नंढपण में के महरूमियूं बि रहिजी वेंदियूं आहिनि उन हवाले सां तव्हां का यादि ॻाल्हि ॿुधाईंदा असांखे हर ॻाल्हि में महरूमी हुई मसलन पंहिंजे घर में ॿेई नथे सघियासीं घोड़ो